नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अमया संझा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पेशी बिन्नियन जो रिमांड पूरो थियण ते अदालत में अॼु ॿीहर पेश कयो वियो। जस्कम चेयरमैन बिन्नियन जे रिमांड ते पुलिस हवाले। बलूचिस्तान के इलाके ज़िले खारान में सिक्योरिटी फोर्सेस जो कुछ इतला ते ऑपरेशन ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूद दहशतगर्दनि जी फायरिंग में FC जो एहलकार फिदा रहमान शहीद थी वियो। हज़ार वेझो बस खाई में किरण सबब उणवीह मुसाफ़िर अजल जो शिकार, 50 खां वधीक ज़ख़्मी, फौतन में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल। फौतन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। माली साल 2021 ऐं 2022 जे लाइ वफ़ाक़ी बजट अॼु क़ौमी असैम्बली में पेश कई वेंदी। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट 900 अरब रुपया रखण जी तजवीज़। बिजली मनसूबनि ते 100 अरब रुपया ख़र्च करण जी तजवीज़। दया मीर भाषा दासो ऐं महमन डैम जे मनसूबनि ते 84 अरब 50 करोड़ ख़र्च करण जी तजवीज़। K4 नएगाज डैम, रेणी कैनाल ऐं सिंध में नंढनि डैमनि ते 25 अरब रुपया ख़र्च करण जी तजवीज़। 244 अरब रुपया मोटरवेज़, एयरपोर्ट्स ऐं रेलवे मनसूबनि ते ख़र्च कया वेंदा। सखर हैदराबाद मोटरवे लाइ 4 अरब 60 करोड़ रुपया रखण जी तजवीज़। पाणी मनसूबनि लाइ 103 अरब रुपया मुख़्तस करण ऐं दिफ़ाई डिवीज़न जे तरक़ियाती बजट 1 अरब 97 करोड़ रखण जी तजवीज़। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। वायरस बिगे वधीक 47 मरीज़ फौतन जो अंग वधी 21,576 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,303 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,38,337 थी वियो। गुरबत ऐं बेरोज़गारी जा अंग अखर लिकाइण मसइले जो हल नाहे। अवाम PTI ऐं IMF जे बजट जो बार खणंदे महांगाई ऐं गुरबत जी क़ीमत भोॻे रहियो आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो गुरबत ऐं बेरोज़गारी में तारीख़ी वाध थी। इकनॉमिक सर्वे में गुरबत ऐं महांगाई जो ज़िक्र ई नाहे। इकनॉमिक सर्वे में निशानी न थी त मसइला कीअं हल थींदा। अवाम ऐं इदारनि जो वज़ीर आज़म ते मुकमल एतमाद आहे। एतमाद सबबि सियासी ऐं मुआशी इस्तेकाम मुमकिन आहे। ऑपोज़िशन एहतसाब खे सुधारण खां धार ॾिसे। सिस्तमावार वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट चवे थो पाकिस्तान जा सभई मुआशी अंग अखर हाकारी आहिनि। क़ौमी असैम्बली चूंड सुधारण वारो तरमीमी बिल 2020 मंज़ूर करे वरितो। कुलभूषण यादव समेत फ़ौजी अदालतुनि मां सज़ाए याफ़्ता परॾेही जवाबदारनि खे हाई कोर्ट में अपील जो हक़ ॾियण वारो मंज़ूर ऐवान इंसाफ़ जे आलमी अदालत जे फ़ैसिले खे सराइतो बणाइण लाइ हक़ नज़रसानी जो बिल पास करे वरितो। इजलास दौरान परॾेही वज़ीर शाह कुरैशी ऐं वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम जी तक़रीरुनि दौरान ऑपोज़िशन जो गोड़ एहतजाज। ऑपोज़िशन मेंबर सीटुनि ते उथी बीह रहिया। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण त मुल्क में डफेड़ जी सूरत हाल इहा आहे त मेंबर TV शो में विढ़नि था। हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियणु चाहे थी त ऑपोज़िशन जी राय वठणी पवंदी। मुख़ालिफ़ धुर उन्हनि जा हक़ खसिया पिया वञनि। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ मिलणु घुरिजे। परॾेही वज़ीर शाह कुरैशी चयो आहे त असां अवाम खे बजट खां अॻु रिलीफ ॾियणु चाहियूं था। उमीद त मुख़ालिफ़ धुर रंडक न विझंदी। असां दावत ॾींदा रहिया आहियूं। सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। इरसा सूबे खे हिसे जो पाणी न ॾेई रहियो आहे। पाणी जी बिर्छ बराबरी जे बुनियाद ते थियणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत खे अर्ज़ु आहे त बजट में नवां टैक्स न लॻाए। हर पाकिस्तानी टैक्स ॾियणु चाहे थो। टैक्स रेट घटायो वञे। सिंध सूबे खे पंहिंजो जाइज़ हिसो ॾिनो वञे। वफ़ाक़ खां जाइज़ हिसो घुरूं था त चवनि था असां सिंध कार्ड खेॾूं था। असां सिंध कार्ड न पर पाकिस्तान कार्ड जी ॻाल्हि कयूं था। असांखे सालियानी तरक़ियाती प्रोग्राम ते एतिराज़ आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस।
खड्डे में केडीए वाह में बुॾी वियल वधीक विञणनि जा लाश फची विया। 20 कलाकनि जी ॻोल्हा बाद 12 वरनि जे नींगर रामू ऐं 10 वरनि जी नींगरी जा लाश कढिया विया। बुॾी वियल नींगरी हिना जे अञा ताईं ॻोल्हा जारी। काज़ीमन में मीर रुकड़ शाख मां 2 ॿारनि जा लाश फौती ॿारनि में हसनैन ऐं असलम शामिल। गौसपुर वेझो गुल हसन ननवाणी में भुट्टा बिरादरी जी बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो। 1 ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।